खैरपुर मां ख़बर ॾींदा हलो त औरतुनि जे आलमी ॾियारे जे मौक़े ते इंसानी हक़नि जे तंज़ीम जे मरकज़ी अॻवान ऐं नाले वारे समाजी अॻवान समाज सुधारक वापारी मुज़फ़र हुसैन अब्बासी चयो आहे त इस्लाम में औरतुनि खे बराबर जा हक़ मिलियल आहिनि, जंहिं करे माहिरुनि भेनरुनि जी इज़त करणु घुर्जे, छो त औरतूं मुल्की इदारनि में करंगे जी हैसियत रखनि थियूं। औरत खां सवाइ मर्द नामुमकिन आहे। औरतुनि जो तहफ़ुज़ करणु असांजो फर्ज़ आहे। हिन चयो त पाकिस्तान जे आइन में औरतुनि खे बराबरी वारा हक़ मिलियल आहिनि, जॾहिं त औरतुनि जे हक़नि जे तहफ़ुज़ ख़ातिर वफ़ाक़ी तौर सूबाई सतह ते मुवसर कानून साज़ी कई वई आहे। औरतुनि जे आलमी ॾियारे जी मुनासिबत सां मीडिया सां ॻाल्हाईंदे ज़फ़र हुसैन अब्बासी चयो त अक़वाम मुतहिदा पारां 1977 में पहिरियों भेरो औरतुनि जो ॾियारो आलमी सतह ते मल्हाइण जो फ़ैसिलो कयो वियो, जंहिं खां पोइ दुनिया जे अक्सर मुल्कनि में इहो ॾियारो रंग, नस्ल, क़ौमियत ऐं उमिरि जे फ़र्क़ खां बालातर थी औरतुनि खे हक़ ऐं बराबरी ॾियण वारे फ़लसफ़े तहत मल्हायो वेंदो आहे। अस्सलाम वालेकुम जी, मैं तांजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।